Audio Jungle. नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अमी ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़। असांजो प्रोग्राम आहे वीचार। अॼु वीचार में असांजो महिमान आहे नसीराबाद जो सियासी समाजी वर्कर, पोरियत दोस्त ऐं पाण बि पोरियत आहे, ऐं उहो आहे हींअर सुजाग शहरीता जो नओं चूंडियल सदर रब रखियो ओढाणो। साईं कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? सही आहे? ॿियो ख़ैर? फर्स्ट क्लास। कीअं पई गुज़रे? बेहतर फर्स्ट क्लास। अच्छा, जीअं इंट्रो में असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधायोसीं त तव्हांजो जेको पेशो आहे उहो पोरियत आहे, छा कंदा आहियो? आउं हिकिड़ो इलेक्ट्रीशियन आहियां। अच्छा। ऐं पोरियत कंदड़ माण्हू आहियूं, पोइ उन में इलेक्ट्रीशियन हुजे या जेको बि पोरियो आहे मक़सदु पोरियो कंदा आहियूं। इहा केॾी वॾी ख़ुशकिस्मती आहे नसीराबाद शहर जी, त हिकिड़ो पोरियत हिकिड़े हेॾे सारे सियासी समाज जे इताह जो सदर आहे ऐं उनखे लीड करे थो। तव्हां अहिड़े क़िस्म जो जेको तव्हांखे एज़ाज़ु मिलियो आहे, तव्हां कीअं था सम्झो? मां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, सुजाग शहरी इताद जेके बि मेंबर तंज़ीमूं आहिनि जिन मूंखे चूंडियो, ऐं इहो असांजे लाइ इहो बहितर मिसाल आहे त हिकिड़ो पोरियत माण्हू, जीअं तव्हां दुनिया जी तारीख़ूं पढ़ो त इनकलाब या जिदोजहद जेको बि आहे त पोरियत माण्हू करे थो, ऐं उनखे गर्मियूं, सख़्तियूं, ॾुख, तकलीफ़ूं सॼनि मरहलनि मां हू गुज़री थो ऐं गुज़रंदो रहंदो आहे, त उनखे का बि मां सम्झां त जिदोजहद करण में का बि मुश्किल पैदा नथी थिए। अच्छा, तव्हां हींअर सुजाग शहरीता जा सदर आहियो, उन सां गॾोगॾु तव्हांजो तालुक़ु PTI सां बि आहे ऐं तव्हां जिदोजहद में रहिया आहियो, त नसीराबाद शहर सां तव्हांजो तालुक़ु आहे, त तव्हांजे ख़्याल में शहर जा मसइला कहिड़ा आहिनि? शहर जा जेके बुनियादी मसइला आहिनि, सभ खां जेको अहम मसइलो आहे उहो आहे इस्पताल, सिहत। अच्छा। त उतां जी एतिरी त बेहसी थी वई आहे, उते PPH आया, NGOs जा कुझु आहिनि इदारा, ऐं उनखां पोइ सरकारी जेका सिंध हुकूमत जो उहे बि कमु करनि था, पर एॾनि इदारनि जे हूंदे सूंदे, हेॾी वॾी बजट जे हूंदे सूंदे त उते पेनाडाल टिकी नथी मिले। ऐं उनखां पोइ वरी जेके ॿिए नंबर ते अचूं था त एजुकेशन। हाणे जेके असांजा हिते 5-8 हज़ार ॿार नौजवान पढ़नि था, त वॾी ॻाल्हि आहे त फर्नीचर कोन्हे, हेॾी वॾी गर्मी में, रमज़ान जे महीने में, ज़ाहिर आहे उस्ताद बि हिकिड़ा इंसान आहिनि, रोज़ायत हूंदा, त उते हवा जो सिस्टम बिल्कुलु कोन्हे। त जीअं हाणे ऊन्हारो आहे, सोलर सिस्टम, बिजली उते हुजे, अहिड़ी का बि सहूलियत कोन्हे का। झंग जो ॾेखु ॾेई रहियो आहे शहर। तव्हां जंहिं बि इदारे में वञो त जीअं झंग में माण्हू को तइलीम पढ़ंदो हुजे। ऐं उनखां पोइ जेको पाणी जो मसइलो आहे, वाटर सप्लाई, पब्लिक हेल्थ जे तरफ़ां जेका पाणी जो मसइलो आहे, वॾो अहम मसइलो आहे। त पाणी इंसान जो जियापो आहे, पाणी खां बिना ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़रे थी। असीं सभु जेके बि आहियूं शहरी माण्हू, त ॿाहिरि त वञी सघूं था, पर जेके घर में ॿार या औरतूं आहिनि, उहे ॾाढो मुश्किलात खे मुंहुं ॾियनि था। त पाणी जो अहम मसइलो आहे। ऐं बदअमनी, बिजली जो बि बिल्कुलु ज़ाहिरी आहे। बिजली जो मसइलो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त स्कूलनि में बिजली कोन्हे का। ऐं ॿियो अमुन अमान, असां हिकिड़ो नंढो शहर आहे, असांजो 1.5 लख जी आबादी ते असां को वॾो डिवीज़न जो दर्जो रखंदड़ न आहियूं, या वॾो दुनिया जी लेवल ते जीअं कराची आहे, हैदराबाद, सखर जी लेवल जो शहर असांजो कोन्हे को। असांजा सभु नंढा वापारी आहिनि जेके 20-25-30 हज़ार सेल कनि था, ऐं उन्हनि 20-25-30-40 हज़ार जी सेल में वरी जेका बदअमनी जी लहर आहे त लखे रुपयनि जा धाड़ा। त इहा वॾी हिकिड़ी मायूस कंदड़ ॻाल्हि आहे असां शहरनि जे लाइ। त बदअमनी जेका आहे त तमामु शहर जे लाइ नासूर बणिजी वई आहे। सफ़ाई सुथराई जी हालत इहा आहे त करोड़ खां मथे बजट जे हूंदे, ऐं टाउन इंतिज़ामिया या जेके हींअर एडमिनिस्ट्रेटर आहिनि, 2.25 करोड़ तव्हांजी ॻाल्हि आहे। त वॾी ॻाल्हि, वॾी बेहसी, वॾी लाचारी इहा आहे त सफ़ाई जेको गंद आहे, बाक़ी त तरक़ियाती कम पोइ ते रहिया, CC ब्लॉक, पेवर ब्लॉक, त हिकिड़ो गंद बि नथा खणी सघनि, त शहर खे साफ़ माहौल बि नथा ॾेई सघनि। त इहे अफ़सोस करण ॻाल्हियूं आहिनि। न पोइ हेॾा सारा मसइला ज़िम्मेवार केरु आहे? ज़िम्मेवार इदारा। अच्छा। जेके इदारा आहिनि करप्शन जे वर चढ़िया पिया आहिनि, ऐं जिथे शहरी असीं सभु इतादी माण्हू वञूं था, उन्हनि खे बार बार चऊं था, ऐं हू पंहिंजी लाचारी, बेहसी ऐं मजबूरियूं ॿुधायूं वेठा आहिनि त साईं छा कयूं, कुझु बि नथो थिए। मसलन जीअं तव्हां ॾिसो न, सुजाग शहरी इताद आहे, उनखां पोइ शहरी इताद आहे, ॿियूं सियासी समाजी तंज़ीमूं बि तव्हांजे शहर में, नसीराबाद शहर में तमामु घणियूं आहिनि। मसइला उते जो उते आहिनि। तव्हां इहो नथा सम्झो त हिकिड़ा त इदारा आहिनि, उहे ज़िम्मेवार माण्हू आहिनि उते जेके वेठा आहिनि, उन्हनि जा कामूरा
ऐं मथे जेके माण्हू वेठा आहिनि बिल्कुलु उन्हनि जो हिकिड़ो आहे छा जेके हिते जेके माण्हू आहिनि जेके दावूं बि कनि था इताद बि आहिनि सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि में को फॉल्ट न आहे? मां चवां थो त हिकिड़ो सियासी माण्हू बि जिदोजहद कई आहे, हुननि बि पंहिंजे शहर सां पाण मल्हायो आहे। जीअं सुजाॻ शहरी इतिहाद 3 साल असांजो हिकिड़ो वजूदु आहे हिन शहर में, त असां 6 महीना 17 ॾींहं 18 ॾींहं 20 ॾींहं लगातार एहतजाज कया आहिनि। जीअं पब्लिक पार्क हुयो त एॾी बेहसी लाचारी जीअं माना हिकिड़ो अणॿुधाई थी वई आहे, पर पोइ जिदोजहद सां हर शइ जो हल आहे। ऐं जीअं तव्हां चओ त असां शहरी इतिहाद हुजे, सुजाॻ शहरी इतिहाद हुजे, या जेकी ॿियूं सियासी जमायतूं या जेकी असां सभु शहरी माण्हू, मां चवां थो त अहिड़ो को बि वॾो मसइलो ई न आहे जेको आवाम न मञाए सघे, जेको असांजो हक़ छो नथी मञाए सघे, छो नथो मञिजे? त माण्हुनि खे जिदोजहद करणी पवंदी। असां सभु शहरी त मैदान अमल आहियूं, पर असीं चऊं था त जेके माण्हुनि में इहो आहे त भाउ कुझु न थींदो, छा थींदो, ऐं बसि हले थो सिस्टम हलणु ॾिजे, इहा ॼण हिकिड़ी बहितर ॻाल्हि न आहे। लातालकी शहर खां या पंहिंजनि कारोबारनि खे तरजीह ॾियणो, पंहिंजे घर खे तरजीह ॾियणो, त जीअं असांजो घरु ज़रूरी आहे, जीअं असां पंहिंजी औलाद खे ज़रूरी सम्झूं था, उन्हनि जूं जेके ज़रूरतूं पूरियूं कयूं था, त शहर जे लाइ बि त मां चवंदुसि त शहरी माण्हू असांजो साथ ॾियनि, त जीअं असां भरपूर हिकिड़ी जिदोजहद करे शहरी हक़ वठूं। सुजाॻ शहरी इतिहाद खे 3 साल थिया आहिनि, 3 सालनि में हले थो, ऐं हुन कुझु जिदोजहद बि कयूं, हुनखां पोइ कुझु हुनजा मुतालबा बि आहिनि। तव्हांजे ख़्याल में त सुजाॻ शहरी इतिहाद जंहिं मक़सदनि लाइ ठाहियो वियो उन में हुन का कामयाबी हासिलु कई आहे? बिल्कुलु। सुजाॻ शहरी इतिहाद जीअं तव्हां ॻाल्हि कई त हेॾी सियासी जमायतूं ऐं हेॾा इतिहादनि जे हूंदे करे पोइ कुझु छो नथो थिए। सुजाॻ शहरी इतिहाद जो वजूद में अचणु मेन सबबु इहो हुयो। अच्छा, त जिथे हेॾियूं जमायतूं ऐं हेॾा इतिहाद आहिनि त पोइ शहर जो छो भला कुझु नथो थिए। इहा ई जिदोजहद, इहो ई असांजो बुनियादु हो त हेॾनि सालनि जे हूंदे सूंदे छो न। त सुजाॻ शहरी इतिहाद जो बुनियादु ई हिन मक़सद ते पियो त हीअ सभु जेके बि आहिनि इहे छो नथा जिदोजहद कनि, जिन ते असीं पोइ जिदोजहद कई। सुजाॻ शहरी इतिहाद मुसलसिल 6 महीना बाग़ जे लाइ जिदोजहद कई, इस्पताल जे मसइलनि लाइ जिदोजहद कई, ऐं उन में असां कुझु नतीजा शहर जा वरितासीं। न ॾिसो, तव्हां पाण ॻाल्हि कई त इस्पताल मां डिस्प्रीन ऐं पेनाडॉल जी बि टिकी नथी मिले, ऐं उनखां पोइ अमन अमान जो ई मसइलो आहे, स्कूलनि में बेंचूं कोन्हनि, बिजली कोन्हे, पखा कोन्हनि, सफ़ाई सुथराई कोन्हे, माण्हुनि खे पाणी नथो मिले, बाग़ अध में रहियो पियो आहे। तव्हां छा हासिलु कयो आहे? असीं बाग़ जे मसइले ते अचूं था त बाग़ जी अगरि जेका सुजाॻ शहरी इतिहाद जी जिदोजहद खां पहिरियां जी जेका सूरत हाल खे तव्हां ॾिसंदव, ऐं उनखां पोइ हींअर काफ़ी मूवमेंट आहे। जीअं हाणे बाग़ हिकिड़ो मुक़ाम जो ॾेख रही हो, गंद जा ढेर, शहर जो सॼो किन किचिरो उते उछलियो वञे पियो, बाउंड्री पब्लिक पार्क खे न हुई। असांखे जेको वॾो ख़दशो हो सुजाॻ शहरी इतिहाद खे त शायदि मथां हिकिड़ो 2-4 हज़ार फुट वञी इहो बाग़ टुकड़ो बचियो आहे, जेको तारीख़ में हिकिड़ो वॾो बाग़ हो, वॾो बाग़ हुयो, ख़ूबसूरत हो, सुठो हो, तव्हां वधीक ॼाणींदा हूंदव, ॾिठल हूंदो। त उनखे असां बचायो आहे। इहो बि हिकिड़ी वॾी जिदोजहद आहे त उनखे असां बचायो आहे ऐं उनखे सेव करायो आहे। उनखे बाउंड्री ऐं उन में जेकी बाउंड्री बि अची वई आहे, बकोल बाउंड्री, उनखां पोइ भरा पियो आहे, ऐं माली हुया ई कोन, उते गॾ कुता पिया हूंदा, हाणे उते 5-8 माली रखियल आहिनि, पाणी जो सिस्टम आहे, 5 माली आहिनि, पर उते को बूटो कोन्हे, मायूस आहियूं, बूटो कोन्हे, बूटो को बि कोन्हे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको ज़िम्मेवार माण्हू हिन तक जो MPA जंहिंजे ख़िलाफ़ु सुजाॻ शहरी इतिहाद जिदोजहद कई, ऐं असांजो ज़िले जो DC जे ख़िलाफ़ु, त हिकिड़ो ज़िम्मेवार माण्हू थी करे, MPA माण्हू थी करे टाउन में अची वेही ऐं वाइदो करे वञे, शहरनि खे मान थो ॾियां ऐं मां पब्लिक पार्क ठाराईंदुसि ऐं 10 लख जो ऐलान थो कयां, त मां नसीराबाद जे शहरनि खे इन ॻाल्हि ते सोचण लाइ ज़रूरु चवंदुसि त 10 लख जो कमु अगरि थियो आहे या न बि थियो आहे, मुंहिंजे ख़्याल में एतिरो न थियो आहे, पर हुननि चयो आहे त असां करायो आहे। पर हिकिड़ो MPA हेॾो वॾो वाइदो करे वियो आहे त पब्लिक पार्क आऊं ठाराईंदुसि, ऐं 3.5 साल जे दौर में MPA थी करे ऐं वाइदो करे शहरनि सां 1.5 लख जी आबादी सां वाइदो करे वञे त आऊं पब्लिक पार्क ठाराईंदुसि, ऐं उहो हिकिड़ो पार्क न ठहे, त मां चवंदुसि त ईंदड़ इलेक्शन में शहरी थोरो इन ॻाल्हि ते ज़रूरु सोचनि। अच्छा, इहे त मामला इलेक्शन जा मसइला आहिनि, इलेक्शन ईंदी त पाण कंदासीं, पर छा तव्हांजे ख़्याल में ॻाल्हि वरी फ्री उते अचे थी त जिदोजहदूं थियनि थियूं, माण्हू रोडनि रस्तनि ते बि अचनि था,
सूरत हाल अमन अमान जी जेका तव्हां कई ॻाल्हि कई उहा तव्हां पाण ॾिसो था उन सां गॾोगॾु वॾो जेको हींअर इशू आहे उहो जुआ जो आहे मंशात आहे जुआ जी तव्हांखे ख़बर हूंदी त हींअर जेको आहे ॿ नौजवान हुआ उन जुआ में पैसा हाराया उन खां पोइ ख़ुदकशी करे छॾियऊं हीउ ताज़ो वाक़ियो थियो आहे त जेके इदारा आहिनि अच्छा उन खां पोइ वॾो जेको मामिलो आहे उहो रवीने जो आहे उते जेको माण्हुनि सां हिकिड़ी वॾी बेवाजबी थियनि थियूं त हेॾा सारा ॿ इतिहाद मसलन सुजाग शहरी तादा 52 तंज़ीमूं हुन में आहिनि तव्हां जेको सुजाग शहरी तादा हुन में 20-25 तंज़ीमूं ज़रूरु हूंदियूं ऐं उन खां सवाइ सियासी समाजी माण्हू आहिनि को हिकिड़ो इदारो जंहिंखे वठिजे ऐं उनखे को दुरुस्त कजे ऐं का माण्हू का नतीजा त ॾिसनि न ॾिसो न तव्हां अॻु में का अहिड़ी ॻाल्हि थींदी हुई थोरो को मामिलो थींदो त ईअं हज़ारनि जे तादाद में माण्हू निकिरी पवंदा इहे ई माण्हू इहे ई हुआ इहे ई तंज़ीमूं हुयूं हींअर जुमूद आहे हिकिड़ी ख़ामोशी आहे सबबु इहो त आहे त माण्हुनि खे का शइ नज़र नथी अचे उन करे माण्हू कुझु करण लाइ तयारु न आहिनि माण्हू साथ नथा ॾियनि मसइलो हाणे ईअं त एॾी बेहसी इदारनि जी एॾी कन लाटार थी वई आहे जीअं असां चवंदा आहियूं त हिकिड़ो चौकीदार जे चोरी करे त पोइ छा कजे त जीअं तव्हां आइस हिन जो मंशात जो मिसाल ॾिनो हाणे जुआ केरु थो हलाए जेके असांजा इदारा आहिनि जिन खे पघारूं मिलनि थियूं उन शइ जूं त तव्हां इहे शयूं ख़तमु करायो वेतर उहो मंथली वठी उन्हनि शयुनि खे हलाइनि था न ॾिसो न इहा ॻाल्हि त सही आहे शुरू खां वठी हीअ जेके बि इदारनि में वेठा आहिनि उहे त इहे कमु कराईंदा आहिनि इहा ॻाल्हि त हाणे कंहिंखां लिकियल न आहे न पर चवण जो मक़सदु इहा आहे त जेके ज़िम्मेवार माण्हुनि जिन इहो ईअं खणी चई त आम ज़िंदगी में जीअं माण्हू चवंदो आहे फलाणी शइ जो तव्हां ठीकु कयो आहे छा सही पोइ माण्हू जेके समाजी कमु कंदड़ हूंदा आहिनि सियासी कमु कंदड़ उहे हा सीने ते हथ हणी चवंदा आहिनि हा असां ठीकु कयो आहे माना इहे शयूं तव्हां समूरियूं महसूसु करे उनखां पोइ सियासी समाजी तंज़ीमूं ठहनि थियूं इतिहाद ठहनि था त उहा त ख़बर आहे सभिनी माण्हुनि खे पर हेॾी वॾी जिदोजहद नतीजा ख़ेज़ जेका जिदोजहद आहे उहा त हाणे इदारनि जे हवाले सां त का बि कोन थी थिए मसइलन पुलिस जे जेको हेॾियूं ज्यादतियूं थियनि थियूं उन पुलिस जे बारे में त अहिड़ी का ॻाल्हि ई कोन थी आहे उनखां पोइ चोरियूं चकारियूं सभु थियनि थियूं ऐं पुलिस खे ख़बर आहे वाटर सप्लाई जो इशू जेको तव्हां ॿुधायो समूरा मामला इस्पताल माना हू छा हीअं रुगो अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे माफ़ु कजो त हाणे रुगो इहो आहे त रुगो वफ़द ठाहे मिलबो आहे हुन सां मिलियासीं पोइ वरी प्रेस रिलीज़ हलाइबो या जेको आहे फेसबुक ते का पोस्ट रखी छॾिबी फिलाणे सां मुलाक़ात कईसीं ऐं जेको आहे हुनखे चयोसीं हीअं न कंदे त हीअं कंदासीं तव्हां नथा सम्झो त अॼुकल्ह रुगो इहो सिस्टम थो हले इहो बिल्कुलु आहे पर इन सां जीअं असां सुजाग शहरी तादाद सां एडमिनिस्ट्रेटर सां ताज़ी मुलाक़ात कई आहे शहर जी सफ़ाई जे मसइले ते पब्लिक पार्क जे मसइले ते त हिकिड़ो एॾी बेहसी एॾी लाचारी एॾी लातालुकी ॾेखारे रहिया आहिनि त जीअं माना का शइ हिननि वटि न हुजे हिकिड़ा पुतला रखियल हुजनि जीअं कंहिंखे तव्हां छॾे वञो अबा हिते छॾियां थो पियो हुजांइ वरी मां शाम तोखे खणी वेंदुसि त मथां खां जेके असांजा ज़िम्मेवार मथां खां जेके माण्हू आहिनि उन्हनि अहिड़ो हिकिड़ो करप्शन जो माहौल हेठि छॾे ॾिनो आहे जीअं हाणे कमाई जो ज़रियो हुई शहर जे लाइ पिड़ी त उते बि जेके सोर्स वारा माण्हू हुआ जेके 5 रुपया टाउन खे मिलंदा हुआ त हाणे इदारा चवंदा इहे 5 रुपया असांखे मिलंदा हुआ कुझु कमु कंदा हुआसीं हाणे इहे 5 रुपया असांखां निकिरी विया हाणे ॿियो इदारनि ते वॾो बोझ अची वियो आहे वाइट कॉलरनि जो त उन में मां सम्झां थो जेके वाइट कॉलर केरु आहिनि उन में कुझु असांजा शहरी माण्हू आहिनि असीं पाण बि जुर्मदार आहियूं असां चऊं था त जीअं वॾो मिसाल ॾिबो आहे न त जेसीं ताईं पंहिंजे शहर जो पंहिंजे घर जो माण्हू कंहिं बि ॾोह में शामिलु नथो थिए त उहो ॾोह नथो थी सघे त इहा बि ॻाल्हि हिकिड़ो ग़लति हूंदी त असां पंहिंजे शहरनि ते बिल्कुलु कख रखी ऐं असां जो साफ़ु पाक हूंदा त किथे किथे शहरी असीं जेके आहियूं असीं बि किथे जवाबदार आहियूं पंहिंजे शहर जे लाइ हाणे मसइलन तव्हां जे चयो त हिकिड़ा बुत वेठा आहिनि तव्हां हींअर ख़ासि करे मौजूदा सूरत हाल में इन्हनि बुतनि खे थोरो जेके चुप करे वेठा इन्हनि खे लोॾण जे लाइ कुझु का तयारी कई आहे जिदोजहद कबी भरपूर जिदोजहद कबी ऐं मां सम्झां थो त हीअ जेका हिननि बेहसी शुरू कई आहे कन लाटार शुरू कई आहे त सवाइ जिदोजहद जे को बि कमु हे न कंदा छा कंदव जेको बि राइट आहे पुरअमन एहतिजाज जेके बि थियनि था उन्हनि में असां वेंदासीं रोडनि रस्तनि ते ईंदासीं इन्हनि इदारनि खे ॿुधाईंदासीं पंहिंजा फ़र्ज़ हुननि जो फ़र्ज़ु आहे 10-15 शहर जी ख़िदमत कनि जनरली एहतिजाज आहिनि हिकु इदारे खां जीअं हाणे पब्लिक हेल्थ आहे पाणी जो वॾो अहम मसइलो आहे बजट हुननि वटि मौजूदु आहे त कमु करणु खपे टाउन खे पंहिंजी बजट आहे इस्पताल खे पंहिंजी बजट आहे थाणनि खे पंहिंजो आहे हर शइ बजट आहे त पोइ बि शहरी असां छो परेशान
त मेन शइ इहा आहे त हिते अहिड़ो हिकिड़ो सिस्टम थी वियो आहे त जेको अगरि कुझु तव्हां कुझु पुछो नथा ऐं कुझु कयो नथा त पाण मुरादो हिकिड़ो माना थोरो अहसान था सम्झनि जेको शहर ते कमु कनि था, जेके शहर जा ख़ादम थी अचनि था, जेके मुसलित त ज़ाहिरी तौरु ऑफिसर थी अचनि था, पर उहे शहर जा ख़ादम आहिनि ऐं हिते अची उहा उन्हनि खां ख़ादमियत विसरी वञे थी, ख़िदमत विसरी वञे थी। हू अची हिते हाकिम बणिजी वञनि था, वॾा आला दर्जे जा माण्हू बणिजी वञनि था ऐं असांजे शहरी माण्हुनि खे का बि अहमियत नथा ॾियनि। शहर जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे, इन्हनि मसइलनि सां गॾु मसइला त सभु वॾा आहिनि, आम मसइला आहिनि, इंक्रोचमेंट, हद दख़लियूं। बिल्कुलु। ऐं शहर हिकिड़ो ईअं जीअं हिकिड़ो माण्हुनि जो झंगु हुजे, अहिड़े क़िस्म जो ॾेख थो ॾिए। इंक्रोचमेंट में जीअं मां तव्हांखे चयो त असां काथे शहरी पाण बि जवाबदार आहियूं। हाणे इंक्रोचमेंट शहर जी सब्ज़ी मार्केट, मच्छी मार्केट हुई, गोश्त मार्केट हुई, उन्हनि ते तव्हां कब्ज़ा ॾिसो के ॿाहिरि माण्हू जा न आहिनि, असांजे पंहिंजे शहरी माण्हुनि जा आहिनि। त असां चऊं था त जीअं मां तव्हांखे पहिरियां बि मिसाल ॾिनो त को बि अहिड़ो ॾोह नथो थी सघे जेसीं ताईं घर जो भाती बदल न हुजे। हाणे छा थिए, इहो त थी वियो। त हाणे इहो आहे त शहरी दोस्तनि खां, रिश्तेदारनि खां, फ़लाणो दोस्त न कावड़िजे, फ़लाणो रिश्तेदार न कावड़िजे, फ़लाणो ॾुख न करे, इन्हनि शयुनि खां निकिरी करे शहर जे लाइ एहतिजाज करिणो पवंदो भरपूर। थींदो एहतिजाज, इंशाल्लाह एहतिजाज थींदो, पूरी उम्मीद आहे। न थियो आहे तक़रीबन माठा जिदोजहद थी आहे हिकिड़ी नंढे पैमाने जी सही, पर जिदोजहद में हलंदड़ आहियूं। हीअ बि मैदान अमल जिदोजहद आहे। हींअर जेको तव्हां ॻाल्हि ॿोल कयो था, तव्हांखे बि शहर जो ॾुख आहे, असां जेका ॻाल्हि ॿोल कयूं था त असांखे बि शहर जो ॾुख आहे। त हीअ बि हिकिड़ी जिदोजहद आहे, जिदोजहद जे अमल में आहियूं। त जेका नतीजा खेज़ वठंदड़ आहे उहो वॾो हिकिड़ो भरपूर जिदोजहद करण जी ज़रूरत आहे, एहतिजाज जी ज़रूरत आहे। ऐं मां नथो सम्झां जेका तव्हां ॻाल्हि कई त हिते मुलाक़ातुनि सां, वफ़दनि सां ऐं डिमांडूं ऐं कुझु खणी वञी लिखी करे उन्हनि खे ॾियूं त बाबा हे मसइला आहिनि, न कंदा। अच्छा, न कंदा, बिल्कुलु न कंदा। छो त हिननि खे जीअं मां चयो त रखी वेंदा आहिनि, वरी हिननि खे खणी वेंदा आहिनि, त रखी वञनि था जेके हिननि खे हिते असांजे शहर में, त उन्हनि जो घेरो तंग करिणो पवंदो जिदोजहद जे ज़रिए। सुजाग शहरी इत्तेहाद कंदो, इंशाल्लाह भरपूर कंदो। सुजाग शहरी इत्तेहाद जो मक़सदु ई शहर जी ख़िदमत, शहर जी पोरियतनि जी ख़िदमत, शहर जी इंक्रोचमेंट हुजे, पाणी जो मसइलो हुजे, बिजली जो मसइलो हुजे, असां पोरियत माण्हू आहियूं, असांजो आवाज़ु। भाई से सुजाग शहरी इत्तेहाद जे सदर जे तव्हां जे ख़्याल में त शहर जो हींअर वॾो अहम मसइलो कहिड़ो आहे, ऐं त सुजाग शहरी इत्तेहाद हींअर हिन सूरत हाल में कहिड़े क़िस्म जी जिदोजहद करणु वञे थो? सुजाग शहरी इत्तेहाद जे लाइ हींअर अहम मसइलो आहे जेका तालका इस्पताल आहे, जेका 10 साल गुज़री चुका आहिनि, उहा मुकमल न थी चुकी आहे। ऐं फॉर्मेलिटी तौरु ऐं असांजा जेके अचनि था वॾा वॾा MNA MPA साहिब, बसि उन्हनि में हिकिड़ो कॉम्पिटिशन थी वियो आहे। बसि अचनि था, ॾोरियूं कटनि था, वॾा ऐलान करे वञनि था, ऐं कमु ज़ीरो जो ज़ीरो आहे। माण्हुनि खे चूतियूं बनाई वेठा आहिनि, बेवकूफ़ बनाई वेठा आहिनि। ईअं था महसूसु कनि त जीअं ॼण माण्हुनि कोई खे उहो शऊर ई न हूंदो, माण्हुनि खे का ख़बर ई नथी पवे। बसि माण्हू ॾाढो फेसबुक ते हेडलाइन 5 अखर ॿुधी ॾाढो ख़ुशि थी वेंदा त इदारा कमु कनि था, MPA कमु करे थो, टाउन ऑफिसर कमु करे थो। सुजाग शहरी इस्पताल लाइ छा कंदो? जिदोजहद कंदासीं। DC साहिब ताईं वञे, DSO ताईं वञिणो पियो, MPA ताईं वञिणो पियो। मां त जीअं असांजी हलफ़ बरदारी तक़रीब हुई, असां चयोसीं त शहरी मसइलनि लाइ असां सिंध असेंबली ताईं बि वञी सघूं था, असां एहतिजाज जो हक़ रखूं था। माण्हू तव्हां सां गॾु हूंदा, आवाम हूंदो, शहरी हूंदा। असांजी त पूरी कोशिशि आहे त माण्हुनि खे सुजाग कजे, त माण्हू सुजाग थियनि, पंहिंजे शहर जा मसइलनि जा हक़ वठनि। त अगरि माण्हू जे सुजाग नथा थियनि त भोॻिन बि असां माण्हू था। सुजाग शहरी इत्तेहाद जा सदर रब रखियो ओडाणो साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो, असांजे प्रोग्राम में शरीक थिया। नाज़रीन, ही हो सुजाग शहरी इत्तेहाद जो सदर रब रखियो ओडाणो, जंहिं वीचार प्रोग्राम में शिरकत कई ऐं असांजे सुवालनि जा जवाब वॾी फ़िराक दिली सां ॾिना। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी ईंदड़ हफ़्ते या कंहिं ॾींहं ते वरी पाण मिलंदासीं ऐं कंहिं नए महिमान ऐं हिन वीचार प्रोग्राम में उन सां गॾोगॾु असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने